खबर जो स्रोत जारी है। तलार खबर नालो पीपी जियाली जायदा कुंभार प्रेस क्लब तलार में पीपी लेडीज विंग जी अगवान फज़ियाना जतोई नूरजान दिलवानी सां गॾिजी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त पब्लिक हेल्थ बदिन जो इंजीनियर अज़ीम गोपांग मूंखे ब्लैकमेल करे दोस्ती रखण जे लाइ ज़ोर भरे रहियो आहे। मना करण ते सोशल मीडिया ज़रिए फेक आईडी तां असां सभिनी जे खिलाफ़ गलत अल्फाज इस्तेमाल करे रहियो आहे, असांजी इज़त खे नुक़सान रसाए रहियो आहे। हिननि चयो त असां मक़ामी पार्टी क़यादत खे बि आगाही ॾिनी आहे। हिननि वधीक चयो त फेक आईडी खिलाफ़ असां मुख़्तलिफ़ इदारनि में शिकायतूं पिणु कयूं आहिनि, जेके जल्द फेक आईडी खिलाफ़ कार्रवाई मुलविस शख़्स अनासिर खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे खेनि जल्द लाकअप कंदा। ॿिए तरफ़ इल्ज़ाम हेठि आयल इंजीनियर अज़ीम गोपांग चयो जाहिदा कुंभार जा मूं ते कूड़ा इल्ज़ाम आहिनि, मूं खेनि ब्लैकमेल न कयो आहे। ॼाणल औरत मूंखां पाण फ़ोन जो नंबर वठी मूं सां राब्तो कंदी हुई ऐं मुख़्तलिफ़ मौक़नि ते वाटर सप्लाई जा कम करण वग़ैरह लाइ पिणु चवंदी हुई। हिन चयो त आउं बेॾोही आहियां, भले जांच कराई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।